अस्सलाम मुझे नालो अविनाश छावड़िया है। मुझे वास्तो कंदकोट शहर से है जिते मुझे फादर की हार्डवेयर की शॉप है। असां पाण में 4 भाउ भेण आहियूं। माली मुश्किलात हुजण जे करे मां पंहिंजी अॻी पढ़ाई कंटिन्यू न पियो करे सघां, तंहिंजे करे मां पंहिंजे फादर जी शॉप जॉइन कई ऐं डेली बेसिस ते उते वेंदो हुउसि। सुबुह कूलर खणी करे राति जो फ्रस्ट्रेट थी करे वापसि ईंदो हुउसि। पर हिकु ॾींहुं अचानक मां अख़बार में सकर आई बि एड ॾिठी जंहिंमें लिखियलु हो त ग़रीब ॿारनि जे लाइ स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि ऐं उहो ॾिसी आउं मोटिवेट थियुसि। सकर आई बी आयसि, एडमिशन वरिती ऐं फर्स्ट सेमेस्टर में सुठनि ग्रेड सां पास करे वियुसि, जंहिंजे करे मालिक रहमत सां मूंखे सन ऑफ फेम स्कॉलरशिप ऑफर थी वई। सन ऑफ फेम स्कॉलरशिप मूंखे 4 साल सपोर्ट कयो बिना कंहिं माली मुश्किलातुनि जी। मां पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू कई ऐं आख़िरी सेमेस्टर में मूंखे कोको कोला जहिड़ी बहितरीन कंपनी में जॉब ऑफर थी वई, जिते आउं सुठी पोजीशन ते आहियां। 45,000 रुपीज़ पर मंथ अर्न करे रहियो आहियां। सो इहा पूरी ट्रांसफॉर्मेशन जेका मुंहिंजी लाइफ में आई आहे, इहा सिर्फ़ु मुंहिंजी लाइफ में न आहे, इहा मुंहिंजी फैमिली लाइफ में बि आहे ऐं मुंहिंजे इर्द गिर्द आसपास मुंहिंजे दोस्तनि ऐं मुंहिंजी रिलेटिव्स में बि आहे। छो जो जेके मूंखे ॾिसी करे इंस्पायर थियनि था पिया, असां बि अविनाश वांगुरु महिनत कयूं, अॻियां वधूं ऐं असां बि स्कॉलरशिप्स ते पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू करे सघूं था पिया। सो मां सन ऑफ फेम स्कॉलरशिप जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां ऐं सकर आई बी जो। पर मां सन ऑफ फेम स्कॉलरशिप खे इहो ज़रूरु चवंदुसि त इहा स्कॉलरशिप कंटिन्यू रखनि त जीअं मुंहिंजा ॿिया ॿिए स्टूडेंट्स इन शइ मां फ़ाइदो वठी सघनि ऐं पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू करे कंहिं सुठी पोज़ीशन ते पहुचनि ऐं वरी उहे बि जीअं सोसाइटी में कुझु सर्व करे सघनि। सो थैंक यू सन ऑफ फेम, थैंक यू सकर आई बी।